अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा व हुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा मोहतरम दोस्तों भाइरो, अल्लाह तबारक व तआला जा किरोड़ एहसान है, उन जूं बेशुमार नेमतूं आहिनि, उन जा बेअदद एहसानात असांजे मथों इहे आहिनि जो सभ खां पहिरें नंबर में असांखे इंसान करे दुनिया में आंदे ऐं उन खां पोइ कलमे जी दौलत नसीब फरमाई। उन खां पोइ आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणाई ऐं पोइ तव्हां असांखे क़ुरान ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाई ऐं पोइ अल्लाह साईं पंहिंजे फ़राइज़ जी अदायगी जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। इहे सभु उन जा इनामात ऐं एहसानात आहिनि। ख़ुदा जे तौफ़ीक़ खां सवाइ असां कुझु नथा करे सघूं। इंसान घणा ई दुनिया में आहिनि पर कलमो कंहिंखे नसीबु आहे, कंहिंखे न आहे। घणा ई मुस्लमान आहिनि पर कंहिंखे निमाज़ नसीबु आहे, कंहिंखे न आहे। कंहिंखे रोज़ो नसीबु आहे, कंहिंखे न आहे। कंहिंखे मस्जिद में अचणु नसीबु आहे, कंहिंखे न आहे। कंहिंखे क़ुर ॿुधणु नसीबु आहे, कंहिंखे न आहे। इहे सभु अल्लाह तबारक व तआला जा एहसान आहिनि। अज़ीज़ो, हे दुनिया जो जहान ही सम्झी छॾियो त हे कसब जो जहान आहे, कमाई जो जहान आहे, अमल जो जहान आहे, हिरफत जो जहान आहे। ऐं तव्हां असांजो मक़ाम कसब सां ठहंदो, ईअं ॿुधो अण ॿुधो करे छॾियऊं हा बाबा ख़बर आहे निमाज़ फ़र्ज़ु आहे, अलाह तौफ़ीक़ ॾींदो, रोज़ो फ़र्ज़ु आहे,
नथा रखूं अलाह तौफ़ीक़ ॾींदो। ये ख़बरूं सभिनी खे आहिनि। वाणियुनि खे बि ख़बर आहे त मुस्लमाननि जे मथां कहिड़ी कहिड़ी शइ फ़र्ज़ु आहे, या तो असांखां वधीक उन्हनि खे बि ख़बर आहे। पर यादि रखिजो, ही जहान कसब जो आहे, हे कमाई जो जहान आहे। अल्लाह ताला फरमाए थो, लहा मा कसबत वलैहा मक्तसबत। इंसानो, तव्हांजो नफ़ो नुक़सान तव्हांजे कमाई सां ॿधल आहे। लिहाज़ा असांखे हिन दुनिया जे अंदरि ख़ुदाई अहकामात जे मथां अमल जी ज़रूरत आहे। इमाम हुसैन खे कहिड़ी ज़रूरत पई जो करबला में आयो, ॿारड़ा वठी आयो, बचड़ा वठी आयो, अची शहीद थियो। अल्लाह ताला उन जो मक़ाम उअं ई घटि कयो छा? ॾिठई त ज़ालिम जी बैयत, ज़ालिम बैयत थो करे, पंहिंजे हथ ते कराए थो, ज़ालिम जी बैयत न कबी। उम्मत जे अच्छे ख़ासे टोले जी क़यादत कंदड़ हुयो, चई त ज़ालिम जी बैयत न कबी। पोइ जेके हालात पेश थिया उहा सभिनी मुस्लमाननि खे ख़बर आहे। पोइ पंहिंजे जान जा नज़राना ॾियणा पिया, बचा बुख ते विहारणा पिया, शहादतूं थियूं। करबला जी ज़मीन पैगंबर जे बचड़नि जे खून सां रंगीन थी वई। मालूम थियो त कसब सां इंसान खे आला रुतबो मिले थो। इहो कसब हुयो। अॻवाणी ही उम्मत मुस्लिमा जी ज़ालिम सां बग़ावत हुई, मज़लूम तबके सां हिमायत हुई। ज़ालिमाना निज़ाम खे, ज़ालिम हुकूमत खे ख़तमु करण जो हिकिड़ो अज़म हुयो। एॾे वॾे कसब ऐं हिरफत खां बाद में, एॾिन वॾनि क़ुर्बानियुनि खां बाद में, दीन जी आबियारी इन तरीक़े सां आल रसूल कई आहे। असाब रसूल शहीद थियनि था, आले रसूल शहीद थियनि था, अहल बैत रसूल शहीद थियनि था। ख़ुदि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो खून मुबारक मैदान उहद में, ताइफ़ में, इन दीन जे आबियारी जे लाइ, अल्लाह जे नाले खे रोशन करण जे लाइ, ख़ुदाई हुकूमत खे क़ाइमु करण जे लाइ, ज़ालिमाना हुकूमतुनि खे ख़तमु करण जे लाइ, अग़यार जे अहकामात खे ख़तमु करण जे लाइ, वयकून दीन कुल्लुहु लिल्लाह, इन्हीअ जे ख़ातिर क़ुर्बानियूं ॾियणियूं पयूं। ही दुनिया कसब जो जहान, अमल जो जहान आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, क़यामत जे ॾींहुं असां हर हिकु इंसान खे पंहिंजे अमल जो बदिलो ॾेखारींदासीं। मन यामल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरन यरा व मन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। ज़रड़े बराबरि बि जेकॾहिं को माण्हू अमल करे थो, चङाई जो बदिलो ॾिसंदो, बुराई जो बदिलो, बुराई करे थो, बुराई जो अमल करे थो, बदिलो ॾिसंदो। दुनिया में जेको जंहिंजो साथी थिए थो नेक अमल में, नेक कम में, नेक मक़सद में, बदिलो ॾिसंदो। बुराई जे कम में, बुछड़े कम में, ज़ुल्म जे कम में जेको जंहिंसां साथ ॾिए थो, बदिलो ॾिसंदो। अल्लाह तबारक व तआला जहन्नमिन खे चवंदो, ही जहन्नम जे अंदरि सड़ो था छो?
मुंहिंजनि आयतुनि जी तव्हां तकज़ीब कई। मायातिहिम मिन रसूलिन इल्ला कानू बी यस्ताज़िऊन। जॾहिं बि असांजो को रसूल आयो असांजो आयतूं तव्हां मज़ाक कई, इस्तेज़ा कई। हल नुजाज़ी इलल कफ़ूर। असां मुनकिरनि खे अहिड़ो बदिलो ॾींदा आहियूं। तव्हां अमल कहिड़ो करे आया आहियो न, इहो कसब करे आया। ऐं जन्नतिन खे बि ख़ुदा चवंदो क़यामत जे ॾियारे, हे जेको तव्हां जन्नत में आया हो, इहो तव्हांखे उन पंहिंजे कए जो बदिलो आहे। तिलकल जन्नतुल लती उरिस्तुमुहा बिमा कुंतुम तामलून। इहा जन्नत जंहिंजो अॼु तव्हांखे असां वारिस बणायो अथसि, इन जे करे तव्हांखे ॾिनी अथसि जो तव्हां अमल करे आया। त लिहाज़ा ही दुनिया जो जहान अमल जो जहान। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन इहा ई शइ फ़रमाए थी। फरमाए मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यब। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हां मझां जंहिं बि इंसान, जेको बि इंसान मर्द आहे चाहे औरत आहे, नेक अमल करनि था, साले अमल करनि था, भली कमाई करनि था, नमाज़ूं पढ़ियूं, रोज़ा रखियूं, हज कयूं, तिलावतूं कयूं, उमरा कयूं, ख़ैर ख़ैरातूं कयूं, फ़र्ज़ी नफ़ली इबादत क़ुर्बानियूं कयूं, वॾा वॾा नेकी जा कम कयूं, मर्द आहे चाहे औरत आहे। मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन। शर्त इहा त ईमान हुजेसि। अल्लाह तबारक व तआला ईमान वारे जे अमल खे मक़बूल करे थो, जंहिंखे ईमान कोन्हे उन जे अमल खे रब साईं मरदूद करे थो। अल्लाह ताला फरमाए थो वहुव मुमिन। मर्द आहे चाहे औरत आहे, नेक अमल करनि था, साले अमल करनि था, वहुव मुमिन, ईमान अथसि, ख़ुदा खे अकेलो सम्झे थो, वहदहु ला शरीक लहू सम्झे थो, मुश्किल कुशा ख़ुदा खे सम्झे थो, हाजत रवा ख़ुदा खे सम्झे थो, ख़ैर ऐं शर जो मालिक ख़ुदा खे सम्झे थो, ऐं मुश्किल जे वक़्त में पंहिंजे रब खे पुकारे थो, ग़ैर खे नथो पुकारे। वहुव मुमिनुन, ईमान अथसि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा। असां उनखे पाकीज़ा ज़िंदगी अता फरमाईंदासीं। वलनज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून। ऐं यकीनन नेक अमल जो नेक बदिलो उनखे मुहैया कंदासूं, साल अमल जो साल बदिलो उनखे मुहैया कंदासूं। जेको माण्हू दुनिया जे अंदरि जहिड़ो बिज पोखींदो आहे ओड़ी पोख लुणंदो आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला बि फरमाए थो त वलनज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून। यकीनन नेक अमल जो नेक बदिलो मुहैया कंदासूं, माना नेक अमल कंदा त नेक बदिलो मिलंदो। मन यामल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा व मन यामल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो हर अमल असां उनखे क़यामत जे ॾींहुं ॾेखारींदासीं। हे तुंहिंजो नेक अमल, हे तुंहिंजो बिछड़ो अमल, हे तुंहिंजो सही अमल हुयो, हे ग़लति अमल। पोइ क़यामत जे ॾींहुं इंसान जे पंहिंजे वजूद जी तौर कोन थींदी, न उन जे नसब ऐं ख़ानदान खे ॾिठो वेंदो। क़यामत जे ॾींहुं बाने जे अमाल जो वज़न थींदो।
अल्लाह ताला फरमाए थो वनज़ुल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामह, क़यामत जे ॾींहुं असां बाने जे आमाल जो वज़न कंदासीं, अक़वाल जो वज़न कंदासीं। फमन सक़ुलत मवाज़ीनुहु फ़उलाइका हुमुल मुफ़्लिहून। पोइ रब साईं फरमाए थो जंहिंजो नेक पलड़ो ॻोरो थियो इहे कामयाब। वमन ख़फ़त मवाज़ीनुहु फ़उलाइका लज़ीना ख़सिरू अनफुसहुम फ़ी जहन्नम ख़ालिदून। जंहिंजो नेकिन जो पलड़ो हल्को थियो अल्लाह ताला फरमाए थो इहे हमेशह खसारे में जहन्नम जे हवाले थी वेंदा। हाणे असांखे दुनिया जे अंदरि असां हज़ूर जा उम्मती आहियूं, आख़िरी नबी जा उम्मती आहियूं। हे क़ुरान असांखे मिलियो आहे। अल्लाह फरमाए थो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, बेशक ही क़ुरान अथव तव्हांखे सौ रस्तो मुहैया कंदो। हाणे जेकॾहिं असां क़ुरान पाक खे बि पढ़ूं ऐं इन खे ॿुधूं ऐं इन खे सम्झूं ऐं पोइ बि असां ग़लति रस्ते ते हलूं त पोइ उन में क़सूर असांजो आहे, क़ुरान जो त कोन्हे। अल्लाह फरमाए थो त हे क़ुरान त तव्हांखे सौ रस्तो मुहैया कंदो। दुआ कयो त अल्लाह ताला असां हज़ूर जे उम्मत खे सही रस्तो नसीब फरमाए। अल्लाह असांखे सही सम्झ नसीब फरमाए। शैतान राह में रुकावट विझे थो। सदे बाब कयूं बीठो आहे, दरवाज़ो बंदि कयूं बीठो आहे, रस्तो बंदि कयूं बीठो आहे, सिधे रस्ते ते रुकावट बीठो आहे। मतां हे हज़ूर जो उम्मती सिधे रस्ते ते हली जन्नत में पहुचे। लिहाज़ा असांखे पंहिंजे रब साईं खां तौफ़ीक़ वठणी आहे। छो त ख़ुदा जी नुसरत ऐं ख़ुदा जी तौफ़ीक़ खां सवाइ असां नेक अमल नथा करे सघूं। हज़रत सुलेमान नबी आहे, पूरी रूई ज़मीन जी हुकुमरानी हुनखे मिलियल आहे। इंसाननि, जिननि, हैवाननि, पखियुनि, परिंदनि सभिनि जे मथां हुनजी हुकूमत आहे। तॾहिं बि उहो रब खां मदद घुरे थो। रब औज़िनी अन अश्कुर नेमतक अल्लती अनअमत अलैया। रब तूं मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां तुंहिंजो शुक्र अदा कयां। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जी नुसरत खां सवाइ माण्हू कुझु नथो करे सघे। असांखे सिराते मुस्तक़ीम ते हलणो आहे, पोइ हिन क़ुरान पाक जे ॾसियल राह ते हलणो आहे, शरीयत जे राह ते, तौहीद वारे राह ते हलणो आहे, हक़ जी वाट ते हलणो आहे। पर उन सां गॾोगॾु असांखे रब तबारक व तआला खां मदद वठणी आहे। रब तूं असांजी मदद फरमा, रब तूं असांखे तौफ़ीक़ ॾे, रब तूं असांजो हामी व नासिर थी। कॾहिं कॾहिं माण्हू इबादत कंदो आहे, पोइ नफ़्स में फोंड अची वेंदी आहे त मां जहिड़ो कमु केरु नथो करे। इहो बि शैतान धकु हणंदो आहे माण्हू। वॾो नेकी जो तूं ई कमु करे थो, ॿियो त कोई कोन थो करे, ॿिया सभु सुता पिया आहिनि। अज़ीज़ो, पंहिंजे अमल ते माण्हू खे फ़ख़ुरु न हुजे। पंहिंजे अमल ते माण्हू खे फ़ख़ुरु न हुजे। हर वक़्तु अलाह जे हुक्म जी इताअत जो फ़िकिर हुजे। अमल ते फ़ख़ुरु न हुजे, ख़ुदा जे हुक्म जी इताअत जो फ़िकिर हुजे। शैतान वॾो अमल करण वारो हुयो, वॾो आबिद हुयो शैतान, पर अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जी निराफ़ी करे विधई। इबादत गुज़ार त वॾो जन्नत में रहंदो, शैतान वॾो आबिद हुयो, पर उन खे पंहिंजे फ़ख़ुर मारियो, तकबुर ऐं गुरूर मारियो। पोइ जॾहिं अल्लाह तबारक व तआला नूरनि ऐं नारनि खे हुकुम कयो फस्जुदू ले आदम, आदम खे ताज़ीम जो सजदो कयो,
फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमाइन, हड़नी मलाइकनि सजदो कयो, सभु उहे मुक़र्रब बणिजी विया, इला इब्लीस, इब्लीस न कयो। अल्लाह साईं जॾहिं उन खां पुछा कई, तूं छो न सजदो कयो? इज़ अमरतुक, जॾहिं तोखे मां हुकुम बि कयो। असजुदु लिमन ख़लक़्त तीना, रब साईं खे चवे थो शैतान, असजुदु लिमन ख़लक़्त तीना, ऐं अल्लाह मां उन खे सजदो कयां जंहिंखे तूं मिटी मां पैदा कयो। ख़लक़्तनी मिन नार व ख़लक़्तहू मिन तीन, मूंखे बाहि मां पैदा कयो थी, हिन खे मिटी मां पैदा कयो थी, हाणे हिन खे मां कीअं सजदो कयां? वॾाई कई, फ़ख़ुर कई, गुरूर में अची वियो, तकबुर में अची वियो, पाण खे ॾिठई, ख़ुदा जे हुकुम खे न ॾिठई, पाण खे ॾिठई ऐं चई अन ख़ैरुम मिन्हु। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ चई अन ख़ैरुम मिन्हु, मां हिन खां भलो आहियां। पोइ जॾहिं इहो उन खे इहो फ़िकिर लॻो ऐं उन खे इहो फ़ख़ुर वरितो त मां हिन खां भलो आहियां, त पोइ तनज़ुल में वियो, पोइ तनज़ुल में वियो। आबिद वॾो, ज़ाहिद वॾो हुयो, उनखे तकबुर ऐं गुरूर, उनखे फ़ख़ुर मारे विधो। असजुदु लिमन ख़लक़्त तीना, मां हिन खे सजदो कयां जंहिंखे मिटी मां पैदा कयो। अन ख़ैरुम मिन्हु, मां भलो हिन खां। अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जे अॻियां मुंहिंजो पाण खे माण्हू कुझु न सम्झे, हुन पंहिंजो पाण खे कुझु सम्झो तॾहिं वियो तनज़ुल में, ऐं क़यामत ताईं मलऊन बणिजी वियो। अल्लाह साईं फरमाए फ़ख़्रुज मिन्हा फ़इन्नका रजीम व इन्न अलैका लानती इला यौमिद्दीन, हलियो वञ क़यामत ताईं तुंहिंजे मथां मुंहिंजी लानत आहे, हल। तोखे पंहिंजे वजूद ते नज़र आहे, मुंहिंजे हुकुम ते नज़र न आहे। अज़ीज़ो, कसब जी जाइ हीअ अथव, अल्लाह जे हुक्म खे सरे ख़म तस्लीम करणो आहे। असां चवंदा आहियूं निमाज़ कीअं पढ़ूं, असां मुलाज़मत ते हुयासीं, दुकान ते वेठो, छोला विकिणा पियो, पापड़ विकिणा पियो, माटो मथे ते हुयो, बिह विकिणा पियो, कीअं रखां, छोला विकिणा पियो, तंहिं करे निमाज़ जी फ़ुर्सत न थी। सिगरेटनि जी पिड़ीअ ते तोखे नज़र आहे, 2 रुपयनि ते नज़र आहे, ख़ुदा जे हुकुम ते नज़र ई कान्हे। एॾो माण्हू वञी करे रिज़्क़ जे तलाश में, रिज़्क़ आहे न, रिज़्क़ जे तलाश में राज़िक़ जे हुक्म ते तक ई कान्हे का। बाबा राज़िक़ ख़ुदा आहे, ॿुधायो त सही, सभु चओ त सही, राज़िक़ केरु आहे? राज़िक़ केरु आहे? ॾाढियां चओ राज़िक़ केरु आहे? ख़ुदा आहे, राज़िक़ ख़ुदा आहे बाबा। एतवारी मांडली इहा तुंहिंजे रिज़्क़ जो ज़िम्मेवार न आहे, रिज़्क़ जो ज़िम्मेवार ख़ुदा आहे। या पिड़ी, या दुकान, या मुलाज़मत, या नौकिरी, इहे सभु शयूं, इहे सभु रिज़्क़ जो ज़ामिन ख़ुदा आहे। फरमाई वकाइयम मिन दाबत ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाहु यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम। केतिरा जानवर अल्लाह ताला फरमाए थो झंग में घुमनि था, जेके पंहिंजे पुठीअ ते रिज़्क़ खणी नथा घुमनि। अल्लाहु यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम, ख़ुदा उनखे बि रिज़्क़ ॾिए थो, तव्हांखे बि ख़ुदा ॾींदो। अल्लाह ॾियण वारो आहे, रोज़ी रब ॾींदो आहे। असां माण्हू हज़ूर ते कलमो पढ़ियोसीं, क़ुर जहिड़ो किताब असांखे मिलियो, हज़ूर जी शान, उम्मत जो शान ॾिसो, हज़ूर जो शान ॾिसो, वरी असां उम्मत जा हाल ॾिसो।
असां उम्मत जा टपड़ वरी इहे आहिनि। दुकान कीअं बंदि कयां? तंहिंजे करे निमाज़ खे ठहियो थो कयां। निमाज़ न पढ़ बि दुकान बंदि न कबो। अज़ीज़ो, हीअ दुनिया आख़िरत जे मुक़ाबले में कुझु बि न आहे। वइन दार अल आख़िरत लही अल हयवान लौ कानू यालमून। जेकॾहिं सम्झो त हयाती अथव आख़िरत वारी, हे दुनिया जी कुझु बि न आहे हयाती। अलाह ताला फरमाए थो कुल मताउ दुनिया कलील, हिन बि चवनि त दुनिया जो सामान थोरो अथव। दुनिया हक़ीर आहे आख़िरत जे मुक़ाबले में। असांजे अॻियां आख़िरत जी हक़ीक़त ई कान खुली आहे। असां सिर्फ़ु दुनिया जे टपड़नि में फाथा वेठा आहियूं। वारो वारो हो ॿ दुकान करे वियो, मां अञा उन पुराणे भॻल दुकान में वेठो आहियां। हो ॿ प्लाट करे वियो, मां बिना पुराणे उन अबे वारे अबे ॾाॾे वारे प्लाट ते वेठो आहियां। हो हीअं करे वियो, हो हीअं करे वियो, हो हीअं करे वियो। अज़ीज़, रिस्क ख़ुदा जे हथ में। 4 महीननि जो ॿारु माउ जे पेट में हूंदो आहे, ख़ुदा लिखाए छॾींदो आहे, फ़रिश्ते खे चवंदो आहे त लिखेसि रिस्क हेतिरो खाईंदो, दुनिया में हेतिरो रहंदो, हिन जाइ ते मरदो। 4 महीननि जो ॿारु हूंदो आहे माउ जे पेट में। हे असांजी हाश हाश अजाई अथव, असांजो हवस हिर्स अजायो आहे। लहू मलक युनादी कुल यौमिन लिदूल मौत वबनुल ख़राबी। हर रोज़ सुबुह जो अलाह जो फ़रिश्तो पढ़ो ॾींदो आहे त ॿार ॼणियो मरण खां, जायूं ठाहियो डहण खां। जायूं डहंदव, ॿार मरदव। असां हाले छा ॾिठो आहे दुनिया में? अज़ीज़ दोस्तो, दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे हिन क़ुरान ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला हज़ूर जी ग़ुलामी नसीब फ़रमाए। असां वटि माण्हू अथव ॿिनि क़िस्मनि जा, ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि असां वटि। हिकिड़ा आहिनि तबियत जा ग़ुलाम, ॿिया आहिनि शरीयत जा ग़ुलाम। पोइ जेको तबियत जो ग़ुलाम हूंदो न, पोइ जीअं तबियत चाहींदसि हूअं ई कंदो। बाबा हिन जो हक़ु थी, हुनखे हक़ु ॾे। छाजो हक़ु? छॾेसि। ॿिया हक़ ॾेई विया जो मां ॾियां हक़ु। तबियत नथी चाहे न, माना इहो तबियत जो ग़ुलाम। ॿिया आहिनि शरीयत जा ग़ुलाम। शरीयत चवे थी बाबा हुनजो हक़ु थी, हुनखे ॾे। हाज़िर बाबा, शरीयत जो अॻ में असां हुनखे हक़ु ॾियूं, हक़दार खे हक़ु ॾियूं बाबा, पोइ मरूं मथां हाले कहिड़ी फ़ौरत, साहु निकिरी वञे, दम निकिरी वञे। बाबा अॻ में हक़दार खे हक़ु मिले। ओ सभिनी खे पंहिंजा हक़ हुक़ूक़ ॾेई करे सभु शइ, अलाह जा हक़, बाननि जा हक़, पाड़े जा हक़, अज़ीज़नि जा हक़, रिश्तेदारनि जा हक़। हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजे दिलनि में ख़ौफ़ ख़ुदा आहे, शरीयत जो अहसासु आहे, आख़िरत जो फ़िक्र आहे। उहे माण्हू दुनिया में अलाह जे फ़राइज़नि जी बि अदायगी करनि था। ऐं अल्लाह तबारक व तआला जेको उनखे माल मिल्कियत ॾिनो आहे, ऐं उन में जेको ग़रीबनि, मिसकीननि, यतीमनि, नादारनि, यतीमनि जो ॿारनि जो जंहिंजो बि हक़ु उहो बि ॾियनि था। ऐं ख़ुदा जे मख़लूक खे बि उन्हनि जी बि पर घुर लाइनि था। ॿिया आहिनि तबियत जा ग़ुलाम, तबियत चाहींदी त ठीकु आहे, न त बसि बाबा। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे शरीयत जी ग़ुलामी नसीब फ़रमाए। ऐं शरीयत जा ग़ुलाम ई जन्नत में वेंदा, ऐं तबियत जा ग़ुलाम हड़ई जहन्नम में वेंदा। अल्लाह ताला असांखे तबियत जी ग़ुलामी खां बचाए, शरीयत जी ग़ुलामी नसीब फ़रमाए। अल्लाह ताला असांजे हिन जलसे खे कामयाबी सां हमकिनार फ़रमाए। ऐं रब साईं दारनि जे निजात जो ज़रियो बणाए। जन दोस्तनि एहतमाम कयो आहे, अल्लाह ताला उन्हनि जे एहतमाम खे मंज़ूर ऐं मबरूर फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा अरिनल हक़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबाअह, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाबह, अल्लाहुम्मा वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा, अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़ी उमूरि कुल्लिहा वअजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम, रब्बना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन।